रहो कादे थाड़े वनो खैर था कंदा परे थी जालिम असा जो रस्तो न रो तू जो रस्तो इन्हे करे रोकियो थो त जीअं तू सोढे खे न पचाए सघी खैर सां थोड़ा वापस वन न त मौत मिलंदी मौत कबूल कंदुसि पर पंहिंजे पुट ॾांहुं वञण लाइ मुंहिंजा कदम खॼंदा बस गोली खर्च न कर कुहाड़ी सां कयां तो इते ही पूरो खैर सां पुट दिलेर तूं सोडे खे न विढ़ण जो कसम ॾेई वॾी ग़लती कई अॼु मां तोखे कसम थो ॾियां पुट त जहिड़ो नालो दिलेर अथई अहिड़ो दिलेर बणिजी हिननि ज़ालिमनि सां मुंहुं ॾिजाए हिननि समाज मां हिननि ज़ालिमनि जो वजूद ख़तम करे छॾिजाए पुट ॾाॾो अॼु खां पोइ दिलेर हर ज़ुल्म जे खिलाफ़ विढ़ंदो खड़ी दो जा खड़ी दो जा
पी के कुहाड़ी वणी मारे थी गिरफ्तार कयो छो रखे मां गिरफ्तारी कोन ॾींदुसि जेसीं ताईं वॾेरनि जो बेड़ो विरान न कंदुसि तेसीं ताईं पुलिस खे पाण न ॾींदुसि न इनके मारणो ना है इन छोरे के जिंदा गिरफ्तार करणो आ वधीक माचीअ पोयां भॼण जी ज़रूरत नाहे सुबेदार दिलेर माची तुंहिंजे साम्हूं आयो आहे गौर सां ॾिस दिलेर माचीअ खे शराफ़त उर्फ कारा मता के मजबूर माण्हूअ खे दिलेर माची करे मारी दिलेर माची वॾेरे चनेसर खान जी आकह खे मारे पोइ पुलिस खे हथ ॾींदो शराफत सां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर पुलिस वेही तुंहिंजे हथ ॾियण जो इंतज़ार न कंदी न त कानून खे तो ते गोली हलाइण जो ऑर्डर आहे हिक गोली छा अरे दिलेर माचीअ खे 10 गोलियूं लॻंदियूं न चनेसर खान जे कुटब खे मारे पोइ मरंदो दिलेर माची मां तोखे इहो मौक़ो ई कोन ॾींदुसि तूं शराफत खान जा अञा ॿार आहीं जंहिंखे तूं ॿार थो सम्झी न उनखे तुंहिंजी पूरी पुलिस पकड़े कान सघी आहे पोइ गोली हलाए गिरफ़्तार कजांइ सुबेदार शराफत उर्फ कारा खान हींअर मां हलायां थो
तुंहिंजे पिस्तौल जी गोली जेकॾहिं दिलेर माछीअ जो सीनो पार करे वई त पोइ बची तूं बि कोन सघंदे। इहो दिलेर माछीअ जे दिल जो आवाज़ अथई, मता डार समझी। वाह जो पखी आहे, असांखे जेकी शइ पसंदि ईंदी आहे उनखे न आहियूं छॾींदा। चोरी चूड़न वारी आहीं ॾाढी प्यारी। छॾ मूंखे, मां चवां थी छॾियो मूंखे। असांखे जेकी शइ वणंदी आहे उनखे न आहियूं छॾींदा। केर जो असांजे शिकार खे असां खां थो छॾाए, पीउ खे पार पता ॾेई असांजो पुछजांइसि, तोखे पाणे सबक ॾींदो। असां खां परे रहण जो, असांजे ज़िद जो ऐं असांजी बहादुरी जो। असां उहे शिकारी आहियूं जेके शिकार खे न आहियूं छॾींदा। इहा ई तव्हांजे गंदे रत जी सुञाणप आहे। बकवास बंदि कर।